जारी रहती, जंग असांजी जारी रहती, जैसी रात जारी रहती, जंग असांजी जारी रहती। डाउ मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि पारां 3 हॉस्टलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ IPMR जी बिल्डिंग जे ॿाहिरां एहतिजाज कयो पियो वञे। असां हिते मौजूदु शागिर्दनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। हीअ जेका बिल्डिंग तव्हां मुंहिंजे पोयों ॾिसो था पिया, ही मुशरफ जे दौर खां अॻु में ही डाउ जूं 3 हॉस्टल्स हुयूं। मुशरफ जे दौर में 3 हॉस्टलनि खे मुस्तक़बिल तौर ते बंदि कयो वियो इन नियत सां त जेके कराची खां ॿाहिरि जा शागिर्द आहिनि उहे हिते पढ़णु न अचनि। हाणे असां जूं सीटूं वरी बहाल थियूं आहिनि। असांजो इहो एहतिजाज आहे, इहा डिमांड आहे, इहो मुतालबो आहे त हीअ जेके हॉस्टलूं इहे वापसि बहाल कयूं वञनि। असांजूं 3 बिल्डिंग्स हुयूं ऐं इहे 3 बिल्डिंग्स असांजूं हाणे सिंध हुकूमत जे करे हड़पियूं थियूं वञनि। असां प्रेस क्लब ते डाउ यूनिवर्सिटी जे अॻियां, डाउ हॉस्टल जे अॻियां, IPMR जे अॻियां तमामु घणा एहतिजाज करे हाणे असांखे इहे मजबूर करनि था त असां रेड ज़ोन में एंटर थियूं। सभु जेके मुस्तक़बिल जा डॉक्टर आहिनि एहतिजाज था कनि सिर्फ़ु इन लाइ त जेको आहे उनखे जेको आहे बेसिक सहूलियतूं कान्हनि, हॉस्टल कान्हे, उते इदारा क़ाइमु कया विया आहिनि ऐं असां इहो मुतालबो था कयूं त असांखे जेके बेसिक सहूलियत आहिनि उहे ॾिनियूं वञनि, असांजूं हॉस्टलियूं जेके आहिनि उहे बहाल कयूं वञनि। इहा जंग जेका आहे असांजी जारी रहंदी जेसीं ताईं असांखे असांजा हक़, असांखे असांजी हॉस्टल जी बिल्डिंगूं वापसि नथियूं मिलनि, जेसीं ताईं इहो इंस्टीट्यूट हितां शिफ्ट नथो थिए तेसीं ताईं असां रोडनि ते निकिरंदासीं ऐं असां चुप न वेंदासीं। हमारा हॉस्टल हमारा घर है और 3 बिल्डिंग्स जिन पे कब्जा किया गया है वो हॉस्टल वो घर वो हमें वापस किया जाए। हम इसके खिलाफ तब तक एहतिजाज करेंगे जब तक हमारा मुतालबा पूरा नहीं होता। हमने बहुत जगह एहतजाज किया है, प्रेस क्लब के सामने एहतजाज किया है, हमने हॉस्टल के सामने एहतजाज किया है, डाउ एडमिन के सामने जो हमारी कैंपस है उस सामने एहतजाज किया है, लेकिन उसके बावजूद भी सर हमें कोई ख़ास रिस्पॉन्स नहीं आया, कोई भी ऑफिशियल ने आके हमसे बात नहीं की। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त बिल्डिंगनि तां कब्ज़ो न हटायो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk